मरहूम सरबत सिंधी साहब तमामु बहितरीन शाइरी अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब जी ॻाई हुई। साईं इहो एल्बम जेको आयो हुयो जी हाँ, वो यादि न पर घणी पुराणी सरमद साहब अवाइल में जॾहिं ॻाइणु शुरू कयो हो तॾहिं मुंहिंजी किताबु हुयो शफ़क़ वारा छांवरा, उहो 70 दफ़ा छपियल उन मां कढी ॻायो हुन हो। मां शाइरी कमाल न ज़बरदस्त। मंज़ूर साहब ॻायो सारी। हा, भला कीअं न रुनो हूंदुई, जियो कीअं न झुरियो हूंदुई, पीरी प्यार जो ॻांढापो, पीरी प्यार जो ॻांढापो जॾहिं जो छिनो हूंदुई, भला कीअं न रुनो हूंदुई, जियो कीअं न झुरियो हूंदुई, चांडो किने जूं रातियूं अंदर में हूंदई तातियूं, उधमा बि उथिया हूंदई, तूफान घुलियो हूंदई, भला कीअं न रुनो हूंदुई, जियो कीअं न झुरियो हूंदुई, बरसात जी मौसम में बूंदुनि जी रिम झिम में मुंहिंजा गीत चया हूंदई, मूंखे यादि कयो हूंदुई, भला कीअं न रुनो हूंदुई, जियो कीअं न झुरियो हूंदुई, मञा थो त तोखे आ नफ़रत मुंहिंजे नाले खां, पोइ बि पीरी पक आ मुंहिंजो, पोइ बि पीरी पक आ मुंहिंजो, हर कंहिं खां पुछियो हूंदुई, भला कीअं न रुनो हूंदुई, जियो कीअं न झुरियो हूंदुई, सव भेरा साम्हूं सुपरी ॾिसी कंध परे फेरियई, तिरछी नज़र करे पोइ बि तबस्सुम ॾे तकियो हूंदुई, भला कीअं न रुनो हूंदुई, जियो कीअं न झुरियो हूंदुई, पीरी प्यार जो ॻांढापो जॾहिं जो छिनो हूंदुई, अली गुल, भला कीअं न रुनो हूंदुई, जियो कीअं न झुरियो हूंदुई। इहा साईं शाइरी अब्दुल गफ़ार तबस्सुम साहब ऐं असां सां गॾु वेठो आहे। उहो इहो वॾो एज़ाज़ हूंदो आहे जॾहिं उहो शाइर वेठो हुजे हुन साम्हूं हुन जी शाइरी बिल्कुलु बिल्कुलु ॻाइजे। माशाअल्लाह। सही तबस्सुम साहब सिंधी शाइरीअ जो बिना बिने मुनफ़रद लहजे वारो पंहिंजी हिकिड़ी अलॻि सुञाणप रखंदड़ शाइर आहे। ऐं राति साईं सां गुज़रे घटि 4 कलाक जेको शाइरी ते कचहरी थी, होय होय तव्हां महफ़ूज़ कई आहे पंहिंजी मोबाइल में। अहिड़ा नायाब शेर साईं इनायत कया जो दिलि ख़ुशि थी वई यकीन करियो। ऐं मूं ॾिठो आहे त अदा गफ़ार तबस्सुम यानी शयुनि खे मुस्बत अंदाज़ सां ॾिसंदो आहे, हू ॾुख ऐं कर्ब खे बि जेको आहे न दिलि पज़ीर चए थो। वाह, आउं त हैरान आहियां। यानी हिकिड़े हंधि राति जो शेर हुन में हुयुसि, हीउ जेको कर्बनाक आहे न उहो रूह परवर कर्बनाक, शयुनि खे ईअं ई उन्हनि जी तमसीलुनि में खणी। ऐं के त मोहबत ऐं प्यार वारा जेके शेर अथनि उहे ॼण त हिकिड़ी आथत बणिजी था वञनि। माशाअल्लाह सिंध में ही 2 वॾा शाइर उस्ताद बुखारी ऐं साईं गफ़ार तबस्सुम, ऐं इहो सम्झ त हिननि हिकिड़ी पंहिंजी अलॻि दुनिया ठाही आहे, हिकिड़ी बिनी मुनफ़रद उन्हनि जी सुञाणप आहे, उन्हनि जो लहजो, उन्हनि जी ॿोली, उन्हनि जी शाइरी। ऐं तबस्सुम साहब वरी पंहिंजे हर यानी जेको शेर अथनि उन में नफ़ीस ऐं पंहिंजी मिज़ाज तबियत जो उन में ओलड़ो नज़र ईंदो आहे। पाण बि ज़ाती तरह केॾो नफ़ीस आहिनि, केॾो यानी बाज भरी तॾहिं चवे थो न, ए मिठा पंहिंजी नज़रनि खे झल, मूं सां कनि थियूं पयूं खे चल,
आम्हूं साम्हूं अचन पल पल वाह, वाह। होरियां वधे हलचल छा था सम्झो हाणे ॾिसो न इल्तिजा ॾिस केॾी आहे महबूब खे पंहिंजी अखियुनि खे छल माना उहो जेका आजिज़ी केॾी आहे हुनमें केॾी इल्तिजा आहे त इहे शयूं शाइरी जो हुस्न हूंदियूं ऐं आऊं त पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में तबस्सुम साहब जो उन ॾींहं खां आशिक़ थियो जॾहिं आऊं 1987 में रेडियो पहुतो ऐं मंज़ूर सखीराणी जी आवाज़ में इहो कलाम ॿुधो जो दौर आहे 87 हा मां तुंहिंजे बिना कुझु बि ॻाल्हि सिट आहे हिकिड़ी सिट आहे सादी आहे कीअं ॻाल्हि कबी आहे पर उन सिट में गहराई केॾी आहे हा सां शुरू थी थिए न इहा सिट मतिलबु पहिरीं सभु ॿियूं ॻाल्हियूं ॿुधी चुको ॾढ बि माण्हुनि ॾिना त न यार भला ठीकु आहे उहा न मिली हुई एॾो बि त न थी हाणे कुझु छॾ उनखे उनजे हिजर फिराक जे ग़म खे छॾ हाणे उहो सभु ॿुधी हाणे जवाबु छा थो ॾे पाण चवंदा आहियूं न हा हीअं थो चयो न हा माना मञी तुंहिंजी सभु ॻाल्हियूं हाणे उतां था शुरू थियनि हा मां तुंहिंजे बिना कुझु बि त न आहियां माना तूं न आहीं त कुझु बि न आहियां वरी चए थो तूं जे गॾु गॾु हुजी पोइ मां आहियां यानी मुंहिंजी मुकमलता जेका आहे उहा तुंहिंजे हुअण सां आहे तूं न आहीं त अधूरो आहियां कुझु बि न आहियां तोसां जॾहिं मिलां तोखे ॾाढो वणा तोसां जॾहिं मिलां तोखे ॾाढो वणा पाण खे तुंहिंजे लाइ ठाहियूं पियो पस मंज़र में ॿुधायो इहो हो त 1975 76 में मंज़ूर साहब नौजवान 18-17 सालनि जो गॾु रहंदा हुआसीं मापिया में त गॾु साण हूंदो हुयो किथे नई दुनिया ही कराची हुनजे लाइ पोइ इहा हिकिड़े EMI जी कैसेट जी तारीख़ हुई त हाणे उन में उस्ताद बुखारी ऐं मुंहिंजा कलाम अधो अधु त मां पाण 14 साल तारीख़ मुंहिंजे हवाले मुंहिंजे ख़्याल में अरशद महमूद आहे जेको इहे हाणे अनवर मक़सूद इहे सभु EMI में रहिया आहिनि मैनेजर त पोइ उन तारीख़ में त पोइ मंज़ूर साहब खे चयो त हाणे तंहिं वक़्त में नौकिरी बि सभु मां मशगूलियूं बि त हाणे इहो कबो छा कहिड़ा आइटम कैसेट में उस्ताद जा बि चूंडियासीं त हीअ भई गॾु रहंदासीं गॾु पोइ हाणे मां वटि पोइ हीअ मां चयो भला हाणे हीअ आहे त ऐं झुंगारी थो वञा तूं हाणे रहियो साम्हूं मंज़ूर साहब खे त पोइ ईअं हिकिड़े वक़्त में हिकु सिट ॿ सिट मिसरो ईअं झुंगारे नेठि 2 ॾींहंनि में इहो पूरो कयोसीं पर उनखे मां झुंगारींदो पियो हुअमि साईं उनखे मिसरा ठाहींदा पिया वञो हा ईअं ई बसि हिन में ट्रिक कॉलोनी में रहंदा हुआसीं ट्रिक कॉलोनी में PI नवां PI में त उन ज़माने पोइ यादि अची तॾहिं चए थो न हाणे ॾिस न मुंद मुर्की पवे जीव चरकी पवे तूं जे हेकर अची तमां झूमा नचां हा मां तुंहिंजे इन में तबसुम सां गिटार कंहिं वॼायो आहे कमाल जो नवां 2-3 आर्ट हो जेको न मां तव्हांखे ॿुधायो हाणे त नासिर त न हा नासिर आहे न नासिर गिटार ॿुधी सम्झी त कंहिं वॼायो मोहम्मद बचल ढोलक ते साधींदा पंहिंजा ऐं हू जेको हूंदो हिकिड़ो कारो नंढड़ो जेको बैंजो वॼाईंदो इस्माइल खां अॻु में ॿियो नालो छा गुज़ारे वीचारो बलोच त हा हुयो बलोच अॻु में सभिनी सां PTV उहो वॼाईंदो ऐं ॾाढो सुठो उन बैंजो में इहे सभु देसी साज़ जंहिंमें उस्ताद जा पोइ पाण त बाबा साईं मुंहिंजो जेको आहे त पोइ तुंहिंजे दीदुनि में उहो दिलबर अंतर इहे सभु उन कैसेट में अच्छा हिननि जी कंपोज कंहिं कयो रोज़ फेरोज़ साहब फेरोज़ गुल ही धुन पंहिंजे फेरोज़ दीन या फेरोज़ गुल
फेरो थींदा ऐं मां ऐं मंज़ूर साहिब वांदि काए जॾहिं मिलंदी त गॾु हूंदा जी जी मंज़ूर साहिब बि घणो उतां पिराए फेरो साहिब वटो लाइक़ इंसान ही सभु ख़ूबसूरत जेके वण वकड़ दुनिया जा जी जी मींढ मुर्कू ॻाइण जूं इहे सभु घणे पांगे फेरो साहिब वाह साईं वाह साईं तमामु एॾी ज़बरदस्त साईं तारीख़ी ॻाल्हि आहे हिन तारीख़ी गीत जे ॻाल्हि पस ॿुधाए। मंज़र खां वाक़ुफ़ थियासीं वाह वाह त दोस्तो तव्हांखे इहा गुफ़्तगू कीअं लॻी कचहरी कीअं लॻी असांखे कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो अब्दुल गफ़ार तबस्सुम साहिब जेके सारूनी असांखे सारे ॿुधायूं हुन जे बारे में ज़रूरु कमेंट्स में ॿुधाइजो महिरबानी